मोबाइल न हुजे हे हाणे आहिनि छा चवंदा आहिनि हुकूमत फैसिक हुकूमत आहे ज़ालिम हुकूमत आहे ऐं जेको कुझु बि थींदो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हुननि जी लिस्ट में खाते में खे का बि इहा वधीक ख़बर न आहे त कहिड़े केस में मुर्ज़ा ख़ान खे हिते वठी आया नवाब शाह खान जंहिं पासे बि खणी वेंदा असां हुननि जे पोयां हूंदासीं जिते बि खणी वञनि असां जेके आहिनि असांजा ख़ानदान को अहिड़ो क़दम खयो आहे जेको ज़रदारी ख़ानदान जे ख़िलाफ़ तव्हां किथे प्रेस में इहा ॻाल्हि इहा आई आहे किथे असां इहो न कयो आहे हक़ा के जॾहिं आसिफ साहिब ॾुखे वक़्तु ॾुखे टाइम में हूंदो हो ऐं हुनजी भेण फरियाल टालपुरी तव्हांजी नाज़मा हूंदी हुई त हुन टाइम में इहे मुखालफ़त में हूंदा हुआ ऐं जॾहिं बि असां वटि हिननि जो को माण्हू या को ज़रदारी असां वटि आयो असां इंतकामी कार्रवाई कयो असां इक़्तिदार में हे मुखालफ़त में हूंदा हुआ असां कॾहिं बि ईअं कोन कयो आहे असां पंहिंजी इज़त सां जीअण था चाहियूं रहण था चाहियूं पाकिस्तान जे अंदरि ई सम्झां मूंखे बि पूरी रिपोर्ट न आहे छो त मां अञा वकील सां न मिलियो आहियां मूंखे जीअं इतला मिली मां नौकर हो नौकरी करे हुते ऐं पैसा तो पहुचाए हुते बक्से वारो आयो तव्हां सम्झी सघो था जीअं अॼु शायदि मुर्ज़ा ख़ान कोर्ट जे ॿाहिरि ॼणा आयो त हुन चयो त भाउ हिते हाणे ज़रदारी जी बादशाहत थी वई आहे बादशाहत में जेको आहे सो इहे जेके बि हुकूमती आहिनि उहे उनजा गुलाम हुकूमत बि जेके ऑफिसर आहिनि जेका हुकूमत आहे उहा बि गुलाम थी वई आहे आसिफ ज़रदारी जी मां सम्झां थो त जेका आहे आला माण्हू उहे बि सभु जा गुलाम थी विया अगरि केरु गुलामी में असां गुलामी में नथा रहणु चाहियूं आहियूं असां सियासी ॻाल्हियूं कंदासीं असां सियासत जेका आहे असांजे जेको कुझु थिए थो उहो सियासत जे करे थिए थो इन करे असां सियासी माण्हू मथां त लानत आहे जेका आहे डिग्री जेका मुंहिंजो भाउ आहे हिते मां मूंखे तक़रीबन 12:30 बजे ॿुधायो वियो त मुर्ज़ा ख़ान जी जेका बेल आहे उहा बेल कंफर्म थी वई आहे वरी मां रोड ते हूं वञा पियो कराची मां कराची जो जेको आहे डिफेंस सिटी उते वरी मूंखे फ़ोन आई त न मुर्ज़ा ख़ान खे जेको आहे सो पुलिस अरेस्ट करे जेको आहे सो खणी वई आहे तो हाणे मां बि मालूम करणु थो चाहियां हिननि खां त छा मामिलो आहे कहिड़ी ॻाल्हि ते जेको आहे हाणे लुक जी ॻाल्हि कान्हे हाणे भले आसिफ साहिब ॿुधे असां जेको आहे आसिफ साहिब इहो जेको रवैयो इख़्तियार कयो आहे भले ॿधे जहिड़े सभिनी खे पूरी जेको ई फैमिली खे ॿधे जहिड़े परवाह न आहे असांखे हुकूमत ऐं हुकूमत इहे आहिनि ऐं हुननि जो चवणु आहे त असां का बि इंतकामी कार्रवाई नथा कयूं साहब जो ॿुधाईंदो अचे थो बाबा साहब अचे थो ॿुधायो आयो हा
सुठो थियो त हिननि मुलाक़ात कराई आहे, छो कि मुलाक़ात न कराइण आहे त वरी शकूं शुबहात जेके आहिनि उहे वधीक वधनि। बहरहाल मुंहिंजा खां जो इहो ई चवणु आहे हालात डॉक्टर साहब तरह आप गाने कंपट कलाक खन में पहुंची आप बोले थे चलो सुबह बुधायो रात को आवाज के पहले मालूम सा मिला काल तवा बिल्कुल हिकी गाल चल है तो फटे लिखा ठीक है गाड़ी उठा कर जाओ गाड़ी 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 एडवोकेट आहियां मां डिविजनल प्रेसिडेंट आहियां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे। जीअं त GDA सां असांजो हिकिड़ो इतिहाद बि रहियो आहे काफ़ी टाइम खां वठी। जीअं असांखे इतला मिली आहे जतोई साहिब खे नौशरफ फिरोज़ मां हिते शिफ्ट थियो अथनि नवाब शाह बी सेक्शन ते, उन सिलसिले में मुलाक़ात लाइ बि आया। नवाब शाह बी सेक्शन थाणे ते शिफ्ट थियो वियो आहे। जीअं त उनखे हिकिड़ो कानूनी हक़ आहे, फंडामेंटल राइट आहे, कानून हक़ ॾिए थो उनखे इहो तहफ़ुज़ थो फ़राहम करे तूं पंहिंजे वकिला जी टीम सां मुलाक़ात करे ऐं पंहिंजो मौक़फ़ रखी जेकी पंहिंजी तकलीफ़ आहे उनखे बयानु करे। लेकिन बदकिस्मती इहा आहे त नवाब शाह जेका हिकिड़ी अपी करे मुलाक़ात परे जी ॻाल्हि जेका मेडिसिन जी किट आहे उनजी जेका दवायूं उन ताईं पहुचायूं आहिनि 3 दफ़ा पुलिस वारो वापसि खणी आयो आहे, न साईं अंदरि इजाज़त कान्हे का। मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि थी आहे रशीद मेमन साहिब सां, उहो चए थो साईं मुंहिंजे वस में कुझु कोन्हे, मां SHO ज़रूरु आहियां, पर हिते जेका बि पुलिस बीठी आहे उहा पुलिस जेका आहे नौशरफ फिरोज़ जी आहे। हाणे तव्हां ॿुधायो इहो को आमी मामलात आहिनि जो हिकिड़ो पंहिंजे हद जो थाणे जो SHO चवे थो साईं मूंखे ख़बर कान्हे का, मूंखे थाणे में कोन था छॾीनि ऐं ही नौशरफ फिरोज़ जी पुलिस आहे। तव्हां हाणे अंदाज़ो लॻायो त ही